बसि एतिरो पोइ पूरे न करियो असां हिन वक़्तु कराची प्रेस क्लब साम्हूं मौजूदु आहियूं। हिंदू नारी विद्या जे अगवा जे ख़िलाफ़ु हिंदू बिरादरी जे पारां सख़्तु एहतजाज कयो पियो वञे। असां पुछंदासीं हिंदू बिरादरी खां छा मसलो आहे। जी मुख़्तलिफ़ सूरत हाल काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि जंहिंमें जेको छोकिरियूं हले वेंदियूं आहिनि न ज़ाहिर ई थींदो आहे कि छोकिरियूं पंहिंजी मोहबत जी शादी कयो आहे। त सवाल इहो आहे कि अगरि शादी मोहबत जी आहे त उनजो मज़हब से छा वास्तो न अगरि मज़हब जे करे ॿाहिरि वियूं आहिनि त पोइ उन्हनि जी शादी छो थींदी आहे। हीउ सवाल असांजे लाइ हमेशह मौजूदु आहे, मौजूदु रहंदो। ॿियो ॻाल्हि ई कि विद्या जेको पंहिंजे आप में पहिरीं वारो केस आहे जंहिंखे 45 ॾींहं खां वधीक जो वक़्तु थी वियो न अञा ताईं इन ॻाल्हि जो सुराख न मिलियो कि छोकिरी किथे आहे, उनखे केरु गुम कयो आहे, वो पंहिंजी मर्ज़ी से वही आहे, उनकी शादी थी आहे, उनके साथ का हादसो थियो आहे। एटलीस्ट पाकिस्तान के रिहाइशी के सिंध में रहने वाली हिंदू बिरादरी भी इतने जी शहरी है, उनके हक़ है कि उनके तहफ़्फ़ुज़ दे चाइल्ड एक्ट 2013 ते अमल कराए न बच्ची के ज़ाहिर करे। चाहे जेको भी हादसो हुजे असांखे एटलीस्ट ख़बर हुजे कि असांजी बच्ची किथे आहे, उन्हनि सां छा थियो आहे। महिरबानी करे ही रियासत न्याणी के ज़ाहिर करे न पाकिस्तान में रहने वाली सभी अक़लियत के तहफ़्फ़ुज़ कराए। सिलसिलो न काफ़ी सालन खां इहो मुसलसिल हलंदो थो अचे। हिकु त हीअ त असांखे हिते सिंध मां जेको बि मिडिल क्लास आहे उनखे हिकिड़े भॼाइण जी वॾी साज़िश आहे। उहो मिडिल क्लास जेको आहे हिंदू तबिको हुयो। हाणे तव्हां ॾिसो जिते 70 लख हिंदू हुयो उते वञी 30 लख हिंदू बचियो आहे। 22 लाइ 30 लख जी नई आदमशुमारी में रेशो आयो आहे। इन जो मतिलबु आहे त तव्हां उनखे पहिरियों अगवा करायो, ज़ाल खे दौर खां वठी उन्हनि खे जेको आहे पहिरियों अगवा करे उनजा तावाननि में आया। उनखां पोइ बि उहे जेकॾहिं सस्टेन करे विया, काफ़ी माण्हू भॼी विया, मुल्क छॾे विया। वरी हाणे जॾहिं इज़तुनि में हथ विझबा त नेचुरली इहो हिकिड़ो आख़िरी हटकंडो आहे हिननि खे रियासतनि खे, ऐं उहे हिननि हिंदुनि खे भॼाइण जे लाइ हिकिड़ी ज़बरदस्त चाल खेॾियूं वेठा आहिनि। उन में कंहिंजी तव्हां ॾिसो सिख जो हिते जेतिरो बि आहे सिख सां कॾहिं बि बेवाजिबी न थींदी। हीअ सिर्फ़ु बेवाजिबी थिए पई त हिंदू सां थिए पई त जीअं हिंदू सिंध छॾे भॼी वञे। पर मुंहिंजे ख़्याल में इहा चाल सुठी न आहे, छो जो इन सां हिकिड़ी रियासत जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी बका आहे, रियासत जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी जवाबदारी आहे उहा पूरी नथी थिए ऐं इंटरनेशनल कम्युनिटी इनखे वाच थी करे। त असांजी रेपुटेशन कहिड़ी थींदी जॾहिं हिकु विद्या 47 ॾींहंनि खां नथी मिले। पायल खे हुतां खणी वियो आहे ऐं पायल जा उन ते ज़ख़्म लॻा पिया आहिनि मुंहंनि ते हथनि ते। उन खां अॻु में रिंकिल खां वठी इहो वाक़िया शुरू कया विया आहिनि। त मां सम्झां थो इहा वॾी ज़्यादती आहे हिन स्टेट खे। मां त चवां थो चीफ जस्टिस खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे हिनखे बाक़ाइदे रद्दल अमल वारो जंग शुरू करे हिन किसे खे ख़तमु कयो वञे। जेको आहे सिंधी हिंदुनि खे हितां लॾ पलायण कराइण ऐं उन्हनि खे हिरासा करणु, उन्हनि सां ज़्यादतियूं कयूं पियूं आहिनि ऐं उन्हनि जो अनबालिग छोकिरियूं जेके बालिग बि कोन्हनि खे उन्हनि खे ज़बरदस्ती जेको आहे अगवा करे ऐं जेको आहे माना कोर्ट जो नोटिफिकेशन वठी करे जेको आहे कोर्ट में ॾेखारे पियो वञे त हीअ मुस्लमान थी वई आहे, हिन जेको आहे निकाह कयो। ईअं कोन्हे को किथे बि दुनिया जे कानून जे अंदरि 18 साल खां घटि छोकिरी उमिरि वारी घटि मुस्लमान नथी थिए ऐं बिल पास थियल आहे। पर अफ़सोस हिते जेको आहे त ख़ासि तौर ते सिंधी हिंदू जेके हिते माना वेठा आहिनि सिंध मां उन्हनि खे बेदख़ल करण जे लाइ, सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ हीअ गहरी साज़िश आहे। ऐं जंहिंमें जेको आहे त असीं सम्झूं था त हितां जा इदारा जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। हीअ जेसीं ताईं पंहिंजो क़िबलो दुरुस्त कोन कंदा, अॼु सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफॉर्म तां असीं जेको आहे हिननि मुतासिर दुर ख़ासि तौर ते जेको आहे सिंध जा असलूकार हाकी महेश्वरी आहिनि उन्हनि सां असीं गॾु बीठा आहियूं। ऐं जेकॾहिं हीउ सिलसिलो बंदि न थियो त यकीनन असां जेको आहे त मैदान अमल में अॻु रहंदासीं ऐं असां एतिरा जो दारो वसी कंदासीं। महिरबानी। हम तो ॾिसो पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे या जॾहिं खां इहो नंढो खंडो तॾहिं खां इस्लाम हो। इहो पाकिस्तान में जेको इहो प्यार आहे इस्लाम सां अॻे छोकिरियुनि जो छो न हो। या माना इहो चवनि था त हिंदू जेके आहिनि उहे पाण में शादियूं नथा कनि, इन करे जेको सो छोकिरी जो क़दम खणनि था। त असांजो सदियुनि खां वठी इहो रवाज़ु आहे त असां पाण में शादियूं नथा कयूं पंहिंजनि में। पोइ असांजी छोकिरियुनि अॻे इहो क़दम न खयो छो, या असांजा छोकिरा छो क़दम नथा कनि, उहे इस्लाम सां मुतासिर छो नथा थियनि। को छोकिरो इस्लाम क़बूल छो नथो करे, असांजी छोकिरियूं ई तो। बेसिकली जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त सिंध मां हिकिड़ी साज़िश तौरु हिंदुनि खे लॾाइण जी साज़िश शुरू थी चुकी आहे, जंहिंजो माना इहो सबूत आहे जो खैरपुर मां या सखर मां जब मुख़्तलिफ़ माना जेके इलाइक़ा आहिनि उतां सभनि जी तइदाद में हिंदू लॾ पढ़ाइण करे जेको सो इंडिया विया छो छो त असांजी न्याणियुनि खे टारगेट कयो वियो आहे। त न्याणियुनि ते टारगेट कंदो जॾहिं कंहिंजी इज़त में हथ विझबो तूं पाणे रड़ियूं करे भॼी वेंदा। ऐं इहो सिर्फ़ु विद्या जो मसइलो न आहे,
सिंध में तव्हां पाण ॻाल्हि कई त मुसलसल जेको हिंदुनि सां इहो हले थो पियो ज़ुल्म, उन जे हिसाब सां असांखे हितां सिर्फ़ु लॾाइण जी साज़िश आहे। ऐं बाक़ी असांखे ख़बर हुई त जॾहिं खां पाकिस्तान वजूद में आयो त पाकिस्तान आहे रियासत मज़हब जे नाले ते, मज़हब जी बुनियाद ते हिकिड़ो पाकिस्तान ठहियो आहे। उते असांजे अक़लियत जेको असांखे नालो ॾिनियूं आहिनि, हालांकि अक़लियत असां आहियूं कोन, असां सिंधी आहियूं, असां क़दीमी रहाकू आहियूं, सिंध हिंदुनि जी आहे। ऐं असां सां माना एॾो ज़ुल्म, उहो माना छो? असांजो इहो ई आहे त असांखे असां सां हिकिड़ी साज़िश थिए पई जंहिंजो रोकथाम ज़रूरी आहे। सिर्फ़ु इहो विद्या जो मसइलो कोन्हे, असां हिंदुनि सभिनीनि जो मसइलो आहे। तरह जेका साज़िश आहे तव्हां त हिंदू माण्हू मथे न खणनि, पंहिंजूं नियाणियूं न पढ़ाइनि, ऐं इन क़िस्म जो सिस्टम हमेशह खां हलियो अचे। ताज़ो हींअर 2013 में जेको आइन मंज़ूर थियो, उन में थियो त चऊं पिया जेको सो असीं हीअ था कानून पास करायो, उहो कानून ते अमल न थियो आहे। ऐं असां सां वेदन सां जी हमेशह खां थींदी पई अचे। हिते जेको विद्यालय असां एहतिजाज कयो आहे, इहो पहिरियों ऐं आख़िरी कोन्हे, हीअ एहतिजाज तमामु वसी आहे, वसी कंदासीं हुनखे। ऐं हर दफ़े नाबालिग छोकिरियुनि खे खणी ज़ोरी ज़बरदस्ती इस्लाम क़बूल करे उनखे हिकिड़ो ॿ ॾींहुं हिरासा करे पोइ चइबो तुंहिंजा माइट था मारियूं, तुंहिंजा वालदेन था मारियूं, इन तरीक़े जा डपु ॾेई पोइ उन्हनि खे मुसलमान ज़ोरी कयो थो वञे। जॾहिं छोकिरियूं फिरण वारियूं हूंदियूं आहिनि तॾहिं वॾी दहशतगर्दी थिए। अफ़सोस इहो आहे जो 1.5 महीनो गुज़रण खां, पौणा 2 महीना गुज़रण खां पोइ बि असांजी छोकिरी अञा बाज़ार न थी आहे, पुलिस का बि असांजी मदद न पई करे। ऐं जॾहिं त ॿिया केतिरा ई मामला थींदा आहिनि जेके झटपट थींदा आहिनि, पर असांजी नियाणियुनि जो अहसासु कोन्हे, क़दुरु कोन्हे। शायदि असीं अक़लियत वारा आहियूं, उनजे करे असांजा जेके MP MN आहिनि उहे बि असांजी सार संभाल नथा रहनि ऐं पंहिंजे ऐश अशरतुनि में आहिनि, ऐं उहे नथा चाहिनि त असीं हेठि क़ौमनि खे ॾिसूं या असांजे सिस्टम सां करियूं। ताज़ो मिसाल असांजो पायल जो आहे, जेको उस्ताद पढ़ाईंदो उहो ई उनखे अगवा करे ज़बरदस्ती उनखे ज़ोरी डपु ॾेई ऐं हिते ॻाल्हि चोॿोल थी आहे, वायलेंस थियो आहे, त उनखे असीं मारे छॾींदासीं त इहे माइटनि खे न त असांजे पासे बयान ॾे। अहिड़ा ख़ुदशा ज़ाहिर थिया आहिनि। केतिरनि सालनि खां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कंदा पिया हलूं त असां त हिंदुनि खे उनजो मज़हब ज़रूरु आहे हिंदू, पर असां उनखे धरती धणी चऊं था। ऐं धरती धरण जे ख़िलाफ़ साज़िश आहे। सिंध में जेके हिंदू असांजा लिखिया पढ़िया ऐं मौज़ूब क़िस्म सां तालुक़ु रखंदड़ माण्हू, जेके कारोबारी माण्हू, उन्हनि खां हितां लॼाइण जी हिकिड़ी साज़िश आहे। ऐं असां सम्झूं था त गुज़िरियल सॼी दुनिया मां जेके इलीगली तौर ते माण्हू आहिनि उन्हनि खे आबाद करे ऐं धरती धरण खे तंग कयो पियो वञे। हिन कराची प्रेस क्लब ते ऐं शहीद खां वठी इन जी शुरूआत थी आहे। एहतिजाज पिया कयूं, पर अफ़सोस आहे चवणो थो पए त असांजा जेके मोतबर इदारा ख़ुसूसी तौर ते जेका सुप्रीम कोर्ट आहे, उहा बि जेको आहे असांजो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। तव्हांखे यादि रखणु खपे जॾहिं रिंकू कुमारी अगवा थी ऐं उन सुप्रीम कोर्ट में उन रड़ियूं पे कयूं त बाबा मां माउ पीउ ॾे वञणु चाहियां थी, पर अदालत असांजो आवाज़ु ॿुधण जे बजाए, हुनजो दावो ॿुधण जे बजाए हुनखे जेको आहे सो उन छोकिरे जे हवाले करे छॾियूं। त इहा असां सम्झूं था ज़्यादा आहे। असांखे सम्झणु खपे त हीअ असांखे मैसेज केरु ॾियणु चाहे थो। हिन जे पोयां जेके ताक़तवर हथ आहिनि उहे ज़ाहिर थियणु खपनि। यकीनन अॼोको एहतिजाज बि उन सिलसिले जी कड़ी आहे। उन करे असां सम्झूं था त को बि पसंदि जी ॻाल्हि कान्हे का, ऐं असांजूं रीतूं रस्मूं आहिनि, रवायतूं आहिनि, त सिंध जो माण्हू का छोकिरी जेकॾहिं पसंदि जे बुनियाद ते कंहिंसां परिणो करे थी त कंहिंखे को एतिराज़ कोन्हे को, पर हीअ हक़ीक़त में ईअं कोन्हे को। ही छोकिरियूं किडनैप करे उनजी ज़हनी जेका तिरबियत कई थी वञे, उनखे थ्रेड ॾिनो थो वञे, हुनजे माइटनि जूं उनजे भाइरनि जूं जेको जानियुनि जूं धमकियूं ॾिनियूं थियूं आहिनि, जंहिं नतीजे में छोकिरियूं कंप्रोमाइज़ कनि थियूं। ऐं पोइ जॾहिं हुननि जो अदालत में अचनि थियूं, उन्हनि जो हुननि जो जेको चहिरो ॿुधाए थो त हीअ ॾाढ जे बुनियाद ते उनखे इस्लाम मज़हब तब्दील कराए पियो वञे, जंहिंजी असां मज़म्मत कयूं था। ऐं अॼोको एहतिजाज बि उन करे आहे। उन करे असां सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं ऐं असां इहा घुर कंदासीं त रियासत जेको हीअ ॾाढ करे पई धरती धरण सां, इहो बंदि थियणु खपे ऐं हिंदुनि खे तहफ़्ज़ मिलणु खपे। ही धरती धणी आहिनि ऐं बंदूक जे ज़ोर ते हिन जेको मज़हब मटाइण उहो फौरी तौर ते बंदि कयो वञे। सभ खां पहिरियों त जेकॾहिं मुतासिर थी इस्लाम सां इस्लाम क़बूल करिणो हुजे त इन इस्लाम क़बूल कनि, निकाह शुदियूं थियो था थियनि। छोकिरियूं जेकॾहिं ईअं ई मुतासिर थियणो आहे त पोइ जेको हज़ारे हिंदू नौजवान छोकिरा आहिनि उहे मुतासिर कोन था थियनि। उहे त ॿाहिरि उथनि वेहनि था मुस्लमान मौलवियुनि सां, आलमनि सां, मुस्लमान छोकिरनि सां उन्हनि जो वास्तो रहे थो, उहे मुस्लमान कोन था थियनि। ही जेके घर वेठियूं छोकिरियूं आहिनि उहे मुतासिर थियूं थी वञनि ऐं पोइ फौरी उन्हनि जो निकाह थो थी वञे। हीउ सॼो सारो सिलसिलो जेको आहे छोकिरियुनि खे कंहिं न कंहिं नमूने वर्गलायो थो वञे, उन्हनि खे या वरी अगवा कयो थो वञे, अगवा करे उन्हनि ते पोइ प्रेशर थो
थो वञे उन प्रेशर में अची हू पोइ मजबूरन जेको आहे निकाह कनि थियूं ऐं इन खां पोइ उन डप खां पोइ हिंदू जेको आहे हिते धरती धणी हुजण बावजूदि सिंध जो असुल वारिस असल मालिक हुजण बावजूदि 1948 खां पोइ सिंध में निंदड़को थी आयो आहे निंदड़को थिए पियो ही वाक़िया अॼु खां शुरू कोन थिया आहिनि 1948 में ही जंहिं शहर में असां बीठा आहियूं कराची में कराचीअ जे रोडनि ते सवन हिंदुनि जा लाश पिया हुया सवन हिंदी नियाणियुनि जी जेका आहे उन वक़्त बि अज़मत जेका आहे उहा पायमाल कई वई हुई हीउ सिलसिलो उन वक़्त खां शुरू थियो आहे असुल इहो आहे त तव्हांखे कंहिं बि नमूने जेको आहे हिंदुनि खे हितां कढो हिंदू असांजो पढ़ियलु लिखियलु आहे असांजो इंतिहाई शरीफ़ असांजी कम्यूनिटी आहे उहे माण्हू जेके हिन दुनिया में सॼी दुनिया में महात्मा गांधीअ चयो ॿियनि दुनिया जे वॾनि वॾनि डाहनि चयो त सिंधी उहे आहिनि जेकॾहिं हिननि खे दुनिया जी हुकुमरानी ॾियो त दुनिया में अमन क़ाइमु करे सघनि था उहे माण्हू पाकिस्तान हुकुमरान पाकिस्तान में जेके क़ाबिज़ आहिनि जेके 1947 खां वठी अची क़ाबिज़ थिया जिन क़ाइद आज़म खे क़तल कयो जिन भुट्टे खे क़तल कयो जिन बेनज़ीर खे शहीद कयो जिन बशीर ख़ान खे कयो जिन सॼो सारो जेके बि अवामी माण्हू आहिनि जेके जमहूरी माण्हू आहिनि जेके हिन में वतन में इंसानी भलाई चाहिनि था अमन चाहिनि था हितां जी तरक़ी चाहिनि था उन्हनि खे उहे क़तल करे ऐं पंहिंजो कब्ज़ो क़ाइमु रखण लाइ हर उन माण्हू खे हितां या त मारे छॾींदा या उनखे त मजबूर था कनि त हू हितां ही वतन छॾे वञे त हू दाड़ियल हू बदमाश जेके आहिनि जेके फोरूं आहिनि जेके तड़ियल आहिनि पंहिंजनि वतननि खां अफ़गानी आहिनि उहे पंहिंजे वतन खां तड़ियल उहे बि हिते अची जेको हुकुमरान थिया वेठा आहिनि उहे उते बदमाशी कनि था हिंदुस्तान खां जेके लखे माण्हू उतां तड़िजी आया उहे हिते अची उहे मालिक थिया वेठा आहिनि उन्हनि हिकिड़ो पंहिंजो जेको आहे मज़हब जी इंटरप्रिटेशन कई आहे हू हिकिड़ो पंहिंजो इस्लाम रखियूं वेठा आहिनि असां वटि सिंध में तव्हां ॾिठो हूंदो तव्हां सॼी सिंध खे ख़बर आहे असांजो कल्चर ई इहो कोन्हे त छोकिरियूं जेको आहे भॼी वञी जेको आहे पोइ वञी शादियूं कनि हिंदू असांजो कल्चर रहियो आहे त हिंदू नियाणी जेका आहे असांजी उहा सवाइ पंहिंजे मुड़ुस खां ॿियो पंहिंजो सौटु हुजेसि पंहिंजो ॾेर हुजेसि पंहिंजो सहुरो हुजेसि उनखां बि परदो कंदी आहे उहा छोकिरी कीअं वञी इश्क करे थी ऐं पोइ वरी जेका उनजी शादीअ जो निकाह नामो मियां मिठू ज़रिए या कंहिं ॿिए मुला जे ज़रिए उहो साम्हूं अचे थो या कोर्ट जे ज़रिए साम्हूं अचे थो इहा सरासर ज़्यादती आहे सॼी सारी प्लानिंग आहे सिंधी हिंदुनि खे हितां लॾाइण जी त हू हितां मजबूर थी वञनि हज़ारनि जे तइदाद में घोटकी खां वठी कराचीअ ताईं माण्हू हितां लॾे विया आहिनि जेके हिंदुस्तान वञनि था असां सिर्फ़ु अॼु हिते कोन आहियूं पर मुसलसल सालनि खां असांजा हीअ एहतिजाज हलनि पिया हीअ एहतिजाज ख़तमु कोन थींदा हिंदू को बि हितां सिंधी हिंदू न वेंदो सिंधी हिंदू मालिक आहिनि विद्या असांजी ईअं नियाणी आहे जीअं असांजूं पंहिंजूं भेनर आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उनखे पंहिंजी भेण आसफ़ा जा ॻोड़ा नज़र था अचनि जॾहिं ज़रदारीअ खे नेब खणी थी वञे त हुनखे ॻोड़ा नज़र था अचनि पर असांजूं नियाणियूं घरनि मां खॼी थियूं वञनि अगवा थी थियूं वञनि उन्हनि जूं माइरूं जेके वेही रोअनि थियूं उनखे पंहिंजी ॾाॾीअ जा ॻोड़ा नज़र नानीअ जा ॻोड़ा नज़र अचनि था पंहिंजी माउ जा बिलावल खे ॻोड़ा नज़र अचनि था पर असांजी हिननि माउरुनि जा जेके हेॾां बीठियूं आहिनि उन्हनि जा ॻोड़ा नज़र कोन था अचनि उन्हनि नियाणियुनि जूं कीअं नज़र कोन थियूं अचनि उहे ॿुधण में कोन थियूं अचनि असांजो हीउ जेको वज़ीर आला वेठो आहे जेको सैयद थो सॾाए जेको रसूल जी औलाद मां थो पाण खे सॾाए जेको इमामनि जे नसुल मां पाण खे थो सॾाए उहो यज़ीद जो किरदारु पियो वेठो हिते करे उहो उन वटि कुझु बि कोन आहे त सिंधी जेके असांजे आहिनि नियाणियूं आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ हिकिड़ो को लफ़्ज़ पुछे हुनजे वात में चवंदा आहिनि त मुङ पिया आहिनि हुन हिकिड़ो लफ़्ज़ पुछण लाइ वज़ीर आला तयारु कोन्हे को नई हुकुमरानी जेको मदीने वारो हुकुमरान हेॾा न्याज़ी अची साम्हूं आहे उन वटि बि कुझु कोन्हे को उहो बि सिर्फ़ु कुतनि जूं ॻाल्हियूं अथसि ॿकरियुनि जूं ॻाल्हियूं अथसि कुकड़ियुनि जूं ॻाल्हियूं अथसि नियाणियुनि सां जेको थिए पियो उहो उनखे नज़र कोन थो अचे उहो वेठो आहे त हीउ जेको पैसा जेके हिननि फुरिया आहिनि उहे सिर्फ़ु पैसा उनखे वठिणा आहिनि बाक़ी माण्हू जेके अॻुवा पिया थियनि जेके नियाणियूं अॻुवा पियूं थियनि नियाणियूं मरी पियूं वञनि काल्ह 3 सालनि जी नियाणीअ सां ज़ना थी आहे उहा हिननि हुकुमराननि खे नज़र कोन थी अचे हुकूमतूं ख़ामोश अदालतूं ख़ामोश कानून सॼो सारो ख़ामोश सान्याबंद ख़ामोश सॼी सिविल सोसाइटी जेका गैर सिंधी आहे उन खां वधीक मुजरिम कोई बि कोन्हे जेका सिंधियुनि सां असांजे ख़ासि तौर ते नियाणियुनि सां ज़ुल्म थियण में उहा बि ख़ामोश वेठी आहे असां उन्हनि सभिनी खे अपील था कयूं त ख़ुदा रा जेकॾहिं ख़ुदा खे मञो था त उन ख़ुदा खे मञो ऐं हीउ जेको ज़ुल्म आहे उनखे बंदि कयो कंहिं ॿिए ख़ुदा खे मञो था को ॿियो तव्हांजो को पीर आहे को रसूल आहे उनखे मञो था अचो हीउ जेके नियाणियूं असांजूं अॻुवा थियल आहिनि हीउ सिर्फ़ु विद्या न पर असांखे हिकु हिकु नियाणीअ जी इज़त जो हिते हिसाबु वठी ॾियो असांखे हीअ विद्या जेका आहे बाज़ियाब कराए ॾियो फारूक मंगवार सोच टीवी कराची।